ورسي تقريب में मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां सिंधारी कमेटी अॻवाननि जा काफ़िला पहुचनि पिया। शेख भिरकियो मां क़ामरेड महमूद ख़ासि के लिए हिननि जे अॻवानी में काफ़िलो असां वटि पहुतो आहे, जंहिंजे घरनि सां भलीकार कयूं था। हैदराबाद मां अब्दुल नबी बलोच जंहिंजे अॻवानी में असां वटि काफ़िलो मौजूदु आहे, उनखे जंहिंजे घरनि सां भलीकार कयूं था। टंडो जाव मां फैलाज ठाकुर जंहिंजे अॻवानी में असां वटि काफ़िलो पहुतो आहे, उनखे जंहिंजे घरनि सां भलीकार कयूं था। समूरी सिंध में आयल दोस्तन के जिनके गहराई सा एक भलीकार कयूं था। हीअं आउं गुज़ारिश कंदसि सोशल एक्टिविस्ट औरत अखबार क़ामरेड ज़ीनत सिंधी के वो अचे असां मुखातिब थे। क़ामरेड ज़ीनत सिंधी। थी गुलामी थी बार मुखे लगे रूह ते थी गुलामी थी गार मुखे लगे रूह ते को बार थी मुखे लगे। दुनिया वडी अयार आहे, दुनिया वडी अयार आहे ऐं कौम मुंहिंजी थी बार मुखे लगे। वेड़ का अग वेड़ का वैसाख ॼण, वेड़ का अग वेड़ का वैसाख ॼण ठीक हिकड़ी हार थी मुखे लगे। ही सियासत समन माण्हू ॼण पुछूं ऐं रहबर हिकदार थी मुखे लगे। अस्सलाम वालेकुम। पिंडाल में मुंहिंजा जेके पूरी सिंध खां कही आहे मारूरा हारी ऐं मुंहिंजूं भेनरूं जेके हारियूं पूरी सिंध खां आहियूं ऐं मोहतरम मोहज़िज़ जेके रिस्पेक्ट वेठा आहिनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम। जी त बाबा सिंध क़ामरेड हैदर जतोई जी 54 वर्सी आहे। असां हमेशह किताबनि में पढ़ियो ऐं ॿुधो त बाबा सिंध हैदर क़ामरेड जतोई जंहिं सिंधियुनि लाइ पोइ हारियुनि लाइ वॾी जिदोजहद कई ऐं वॾो हिकिड़ो इनकलाब आंदो। सो अॼु असां साम्हूं ॾिसूं पिया ऐं मूं हमेशह इहो ॿुधो हो त बाबा सिंध क़ामरेड हैदर जतोई हिकु अज़ीम इंसान हो। उहो हारियुनि जे हक़नि लाइ ऐं मज़लूमनि जे हक़नि लाइ हमेशह जिदोजहद कई ऐं जंहिं रेवेन्यू खाते जे को आला अफ़सर हो उन खे इस्तीफ़ा ॾेई करे ऐं सिंध हारी कमेटी में शामिल थिया 1945 में। ऐं उन खां पोइ हुननि जेका सिंध हारी कमेटी तमामु घणी मज़बूत थी ऐं उहा तहरीकूं हलणु लॻियूं हारियुनि जे हक़नि लाइ। मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते कॉन्फ्रेंसूं थींदियूं रहियूं ऐं कॉन्फ्रेंसूं 1947 में जेको सो बाबा सिंध हैदर जतोई खे सिंध हारी कमेटी जो जनरल सेक्रेटरी चूंडियो वियो ऐं उन खां पोइ अञा बि वधीक मज़बूत थी वई सिंध हारी कमेटी ऐं तहरीकूं हलंदियूं रहियूं ऐं 1948 में रतदेव में सिंध हारी कमेटी कॉन्फ्रेंस कई। उन में जेको सो बाबा सिंध हैदर जतोई खे सिंध हारी कमेटी जो सदर चूंडियो वियो ऐं उन में 50,000 हारियुनि शिरकत कई ऐं उन दौरान असांजी हिकिड़ी हारियाणी हुई माई बख्तावर नाले सां तव्हां ॿुधी हूंदी, घणो करे सभिनी खे ख़बर हूंदी। ऐं उन जो बि वाक़ियो थियो हो, उहो 1948 जो वाक़ियो हो सराड़ी जो। ऐं उते जॾहिं कॉन्फ्रेंस थी रही हुई त सभु जेके मर्द हारी हुआ या माई बख्तावर जेके घर वारो इहे सभु कॉन्फ्रेंस ते वियल हुआ। उन दौरान जेको सो आया हुआ ज़मीदारनि जेके बटाई करण लाइ आया हुआ, तॾहिं अधु बटाई जो जेको सो इहो हलियो हो तहरीक त उन में माई बख्तावरनि ते इतिहास कयो जेको बटाई न करणी हुई त ज़मीदारनि खे जेको सो गोलियूं वञी शहीद करे छॾियो। सो ऐं सलाम पेश थी कयां बाबा सिंध हैदर जतोई खे शुभ सलाम पेश थी कयां उन जी जिदोजहद खे ऐं माई बख्तावर जी जिदोजहद खे जंहिं पंहिंजी कुर्बानी ॾिनी, जान जी कुर्बानी ॾिनी ऐं पर हुननि खे बटाई करण न ॾिनी। सो आउं उहो ई चवंदसि त हिमत सां सभु कुझु थींदो आहे। असां सभु कुझु करे सघूं था पर अॼु जो जेको दौरु आहे, अॼु दौर में जेको सो विझूं था, सभु चवनि था त असां छो करियूं। असां जेको चाहे थो बसि मूं वटि सभु कुझु आहे, मूं वटि काफ़ी आहे, ॿिए लाइ कुझु नथो चई सघां। ॿिए लाइ चवंदसि या कुझु कंदसि त सुभाणे हुन सां छा थींदो, मुंहिंजे बचनि सां छा थींदो, मुंहिंजे घर वारनि सां छा थींदो। ईअं करे हर को पंहिंजो लाइ सोचींदो आहे त ॿिए लाइ न सोचींदो आहे। ऐं आउं इहो ई चवंदसि
जेको इंसान ॿियनि लाइ जीअंदो आहे, हर को पंहिंजे लाइ त हर कोई जीए थो, पर इंसान उहो आहे जेको ॿियनि लाइ जीए, जेको ॿियनि जे दुख में शरीक थिए। सो ऐं जेको सो असांखे आवाज़ उठाइणु खपे, हर उन मज़लूम सां गॾु बीहणु खपे, हर उन ज़ालिम खे जेको सो शिकस्त ॾियणु खपे। ऐं असां हमेशह मुंहिंजी हमेशह इहा रिया हर मज़लूम सां गॾु बीहां, जेतिरो बि थी सघे हुनजो आवाज़ पहुचायां ऐं उन्हनि जो आवाज़ अॻियां ताईं पहुचायां। ऐं सभिनी खे इहा गुज़ारिश कंदा त ज़ुल्म ॾिसी केरु बि चुप न रहे, ऐं ज़ुल्म खे जेको सो ॾिसी करे अखि केरु बंदि न करे, ऐं उन जे ख़िलाफ़ आवाज़ उथारे ऐं जदोजहद जारी रखे। ऐं उनजो ज़रूरी न आहे तव्हांखे को सिलो मिले, ज़रूरी न आहे हिन मां तव्हांखे कुझु हासिलु थिए, ईअं न हूंदो आहे, पर हिकिड़ो मिसाल कायल हूंदो आहे। जी बाबा जतोई जो हिकु मिसाल आहे हिकिड़ो, ऐं इंसान जो हमेशह उहो किरदारु हूंदो आहे जेको यादि रखंदो आहे ऐं ॻाइबो आहे, ऐं उहो किरदारु ई यादि रहंदो आहे। ऐं जेको इंसान हिन दुनिया में भले इंसान काफ़ी अहिड़ा अचनि वञनि पिया, पर कंहिंखे यादि न आहे, कंहिंजो किरदारु ई न आहे। जंहिंजो किरदारु हूंदो उहो हमेशह ज़िंदा आहे ऐं किरदारु ज़िंदा रहंदो आहे। सो आउं शुभ सलाम पेश थी करियां बाबा सिंह जतोई साहिब खे ऐं हैदर जतोई जिन में जेको सो काफ़ी संभालियो उन्हनि खे बि मुबारकबाद ॾींदसि। महिरबानी। GS सिंह जिन जे